मालिक तुझी हिन दुनिया में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठ में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठ। मालिक तुझी हिन दुनिया में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठ में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठ। के पहरिन पोशाकूं पटजूं, के पहरिन पोशाकूं पटजूं, ऐं उघाड़ा किन जा अंग ॾिठ में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठ में। मालिक तुझी हिन दुनिया में वाह वाह, अजब तुझा रंग ॾिठम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। प्यारा सिंध वासियो, आऊं आहियां अवां जो पंहिंजो फनकार गुलाम अकबर। जीअं त मुंहिंजो नओं एल्बम काफ़ी अरसे खां पोइ एजी प्रोडक्शन में अची रहियो आहे, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि गुलाम अकबर जोगी साहब, चीफ सिलेक्शन महबूब अली शेख साहब, पठान सोलंगी, ख़ालिद हुसैन खोसो साहब, अल्लाह ॾिनो बुर्डो ऐं ख़ादिम खुआरो साहब। सिलेक्शन में आहिनि हाजी अयूब जमाली सऊदी अरब जिद्दा खां, अली हसन सोलंगी, माशूक चन्नो, मज़हर एडी साहब, मोमिन बानो जोगी। ऐं हिन एल्बम जी तरतीब ॾिनी आहे जलाल खान लगारी ऐं जावेद चन्ना साहब। मुंहिंजे हिन एल्बम जी ऑडियो रिकॉर्डिंग जेसी स्टूडियो नसीराबाद में हली रही आहे ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन जारी आहे। जन बि दोस्तनि खे पंहिंजा कलाम रिकॉर्ड कराइणा हुजनि त उहे प्रोड्यूसर अकबर जोगी साहब सां उन जे नंबर ते राब्तो कनि। उम्मीद आहे अव्हांखे मुंहिंजो हीउ एल्बम ज़रूरु पसंदि ईंदो। वॾियूं महिरबानियूं, लख एहसान। या अली मदद, सदाईं गॾु।